कयो तुम हिन हिस्से में रब सही मुझे महबूब जे महराज जी तारीफ़ बयान कर फरमाई है। इंशाअल्लाह मां अहल बैतन ते भी जरूर ॻाल्हाईंदुसि। अवल त अवाई असांखे ही यकीन होना खपे त मुझे नबी जो महराज बरहक आहे। आवाज समूरी जो यकीन है ना त मुझे नबी जो महराज बरहक आहे। आयो महराज मुझे सही जो जिस्मानी होयो, यो महराज मुझे सही जो जिस्मानी होयो। रूहानी महराज रब सही मुझे महबूब के कई कराया, पर जिस्मानी महराज मुझे सही हिकुड़ी कयो। 52 साल 3 महीना नबी सही की उम्र आ। अली सही की भेड़ पंजी सौट अम्मा उम्मे हानी जे घर में सुतल हा त अल्लाह से जिब्रील अमीन के हुक्म कयो त जिब्राइल जी मुंहिंजा रब्बे जलील रिज़वान के चयो त जन्नत जा दरवाजा खोले छॾे ऐं मालिक के चयो त जहन्नम जा 7 दरवाजा बंद करे छॾे। समूरन फरिश्तन के चयो त जेके भी फरिश्ता आहिनि दुनिया जे आसमाननि ते बीह वञनि ऐं जन्नत जी हूरनि खे चयो त मोतुनि जा हार खणी जन्नत जे दरवाज़नि ते बीहनि। सवा लख नबियनि खे इतलाउ ॾे त सब नबी बैतुल मुक़द्दस में गॾु थियनि। जिब्रील बुराक बिश्त वारो काहे अॼु राति मुंहिंजे रसूलुल्लाह के मथे वठी विया। नबी जा आशिक ॿई त कनि जो सुभान अल्लाह। साईं फरमायो को रात जे हिस्से में दुनिया निंड में हुई ऐं मां मोहम्मद अरबी बुराक ते सवार थियुमि। जिब्रील सां गॾु हलियुमि। वादी मदाइन वादी यसरब बैतुल्लाह जी वादी जबल तूर सीना पार करे जरे मस्जिद अक्सा में आयो जिते सारा नबी अरब सही मां मोहम्मद जे सलामी ला बिहारे छॾिया। वॾे आवाज़ जिब्रील अमीन आज़ान चई मुझे सही सारा नबियन के नमाज पढ़ाई। नमाज पढ़ाने का बाद में हर एक नबी मुझे सही साथ मिलायो। हर नबी पंहिंजो तारीफ़ करायो ऐं हर एक नबी अल्लाह जी तारीफ़ कई। मुझे सही फरमा त उन्हनि नबियन खां मां मोहम्मद रबी अल्लाह जी तारीफ़ वधाए कई। तारीफ़ जे लाइक़ केरु आहे? हद खणी जो अल्लाह वाह कन जा मुड़ी। साईं फरमाए पोइ मां मोहम्मद के मथे घुराए वियो। सीढ़ी लगाई वई। पोइ मां मोहम्मद के 7 आसमाननि जा सैर कराया विया। वरी नबियन सां मुलाकातूं करायूं वयूं। साईं फरमाए पोइ जन्नत ऐं जहन्नम जा नज़ारा मूंखे ॾेखारिया विया। 8 दरवाजा जन्नत के हा, 7 दर दोज़ख के हा। जन्नत अल्लाह जे नेमतुल मज़न जो मरकज़ आ त ॿिए तरफ़ जहन्नम दोज़ख अल्लाह जे अज़ाब जो मरकज़ आ। जन्नत में हिकिड़ो सेकंड बि दुख जो न आहे, पर ॿिए तरफ़ वरी जहन्नम में हिकिड़ो सेकंड बि सुख जो न आहे। जन्नत नेमतुन राहतुन जो मरकज़ आ त ॿिए तरफ़ जहन्नम अल्लाह जे अज़ाब जो मरकज़ आ। साईं फरमाए पोइ मेराज वारी रात जहन्नम जा पर्दा खणाया विया। पोइ मां मोहम्मद अरबी के मुजरिम ॾोहारी गंदा गुनहगार जहन्नम जे अंदर सज़ा खाईंदे नज़र आया ऐं चयो त नबी सही मेराज वारी रात जेके बि नबूत जे नेणनि सां जन्नत जा या जहन्नम जा नज़ारा ॾिठा जो बरहक सचा आहे। तुंहिंजूं ऐं मुंहिंजूं अखियूं कूड़ियूं थी सघनि थियूं पर मोहम्मद रसूलुल्लाह जा नेण जो कूड़ा नथा थी सघनि। वॾे आवाज़ सचो त नबी सचो आहे। बुलंद आवाज़ सत खणी चयो नबी चयो त नबी सचो आहे। साईं फरमाए मेराज वारी रात मां मोहम्मद अरबी करीम के हिकिड़ी क़ौम ॾेखारी वई जंहिंखे जन्म जा दारोगा जन्म जे पत्थरनि सां पिया मारींदो। मुझे सही फरमा त मर्द भी हा त मायूं भी हुयूं। मां मोहम्मद अरबी जिब्रील का पुछा कयुमि ओ जिब्रील लबैक अल्लाह जो रसूल ए जिब्रील जंहिंखे जन्म जा दारोगा जन्म जे पत्थरनि सां पिया मारनि ही कहिड़े ॾोह जा ॾोहारी आहिनि? जनाब जिब्रील अमीन जवाब ॾिनो अल्लाह जा रसूल ओए माण्हू थी जेके दुनिया में नमाज न पढ़ंदा। अञा आवाज़ झको कर दबले घटाए बस हिकिड़ो सिंगल आवाज़ रख ॾाढे जो सुभान अल्लाह।
हटाई डबल खत्म कर अञा वॾे आवाज़ अञा हटाई डबल बुलंद आवाज़ छो त वाइज माना नसीहत बस सही आहे समझन तो सही ना साईं वॾे आवाज़ न त मां डबलिंग ॾियारींदो आहियां हिनखे ख़बर आहे पर तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी पोइ मां त वाइज़ो करे हलियो वेंदुसि पोइ सुबुह जो जाती जा माण्हू चवंदा राति मुल्ला आयो हो हथ केॾी महिल हीअं करे केॾी महिल हीअं करे कंहिं महिल कननि ते रखई चयईं छा का ख़बर कोन्हे हीउ माण्हू अॻ ई न सुतल ऐं त ॻाल्हि ग़लति थो कयां इन करे वाइदो सम्झो ऐं जिन खे वाइदो सम्झ में अचे ॾाढे चयो सुभाण अल्लाह पर जेके सिंधी न सम्झंदा जेके बरोच की सम्झो कुल कुशी सुभाण अल्लाह जेके बिरोही सम्झो बिरोही मुंहिंजा माइट आहिनि जेके बिरोही सम्झो कुल पापो सुभाण अल्लाह जेके सिंधी सम्झो ॾाढे चयो सुभाण अल्लाह जेके सिराइकी सम्झो सभु आखो सुभाण अल्लाह जेके बलोची सम्झो कुल खने सुभाण अल्लाह जेके कुझु बि नथा सम्झो त बि ॾाढे चयो सुभाण अल्लाह माशाअल्लाह रंग जी विया जादी वारा वॾे आवाज़ वजह से फमद जिब्रील अमीन फरमायो अल्लाह जा रसूल बेनमाज़ी थवा ओ जेके दुनिया में अल्लाह जी नमाज न पढ़ंदा ॿुधो पुरानी जादी वारा अॼु घरनि जा घर बेनमाज़ी होटलूं भरियूं पयूं आहिनि बेनमाज़नि सां मेला मराखड़ा घुमो दुनिया जा शहर ॾिसो खुदा जो कुरान मजीद मुझे याद आहे बेनमाज़ी मर्द हुजे या बेनमाज़ी औरत हुजे दुनिया आख़िरत में बेनमाज़ी पुछड़ो थींदो बेनमाज़ी दुनिया आख़िरत में पुछड़ो थींदो अॼु बेनमाज़नि खे आहे खुदा जो ख़ौफ़ अब तवजो आहे पाड़नि जा पाड़ा बेनमाज़ी घरनि जा घर बेनमाज़ी अम्मा न्याणी भेण जेके वेठा हो पुरानी जादी वारा वञो पंहिंजे घर पंहिंजे माउ खे हितां वठ पंहिंजे भेण खे हितां वठ पंहिंजे घरवारी खे बांग वठ वेहारीस गॾु पुछा कर पंहिंजे भेण खां पंहिंजे न्याणीअ खां पंहिंजे घरवारी खां मानी पचाई अथई हा भाॼी ठाही अथई हा अॼु भला घर खे ॿुहारो ॾिनो हुई हा भला चांहि काढ़ी गई हा अॼु भला कपड़ा धोता हई हा भला सॼो ॾींहुं अॼु गुज़री वियो फजर ॾेई उथी आई निमाज़ पढ़ी आई न निमाज़ जो जवाब तव्हांखे न में मिलंदो क़ुरान जे तिलावत जो जवाब तव्हांखे न में मिलंदो अॼु को द्रूशी बि तस्बीह पढ़ी आई न भला को अल्लाह अल्लाह कयो हुई अल्लाह खे यादि कयो हुई न इहो असांजे घरनि जो हाल आहे पोइ ईंदा आहिनि माण्हू मुला किताब खोल मुला किताब पट त घर में जादू थियल आहे छा पंहिंजो दुश्मन अथमि या पराओ दुश्मन आहे तूं पंहिंजो पाण दुश्मन आहीं तुंहिंजो न को पंहिंजो दुश्मन न को पराओ तूं पंहिंजो पाण दुश्मन आहीं पंहिंजो बि दुश्मन आहीं पंहिंजे घर जो बि दुश्मन आहीं त जे कन ते जूं कान सुरी जो तुंहिंजी भेण पई चे त सॼो ॾींहुं गुज़री वियो मूं अल्लाह खे यादि न कयो आहे उन बेनमाज़ी माई जे हथ जी मानी न खाओ भाॼियुनि में सवादु कोन्हे मेवनि में सवादु कोन्हे सही घरनि में झेड़ो आहे मुला अहिड़ो तावीज़ लिखी ॾे जो घर में हिक ॿिए जो कुर्ब हुजे कोन तावीज़ लॻंदो जंहिं घर में निमाज़ कोन्हे कंहिं पीर मुर्शिद जो तावीज़ न लॻंदो बेनमाज़नि खे ॿुधी छॾियो असां ॾींदा आहिनि माण्हू जंहिं घर में निमाज़ कान्हे जंहिं घर में क़ुरान कोन्हे इन्हनि खे छा तावीज़ असर कंदा क़ुरान खां मथे को तावीज़ आहे कसम अथव ख़ुदा जो निमाज़ खां मथे को का दुआ आहे असां वटि ईंदा आहिनि माण्हू ॾुख सां चवणो थो पए त माना पाड़नि जा पाड़ा बेनमाज़ी ॻोठनि जा ॻोठ बेनमाज़ी वात पटिया पिया आहिनि माण्हुनि जा होटलनि ते वेठा घरनि जा घर सैनीमा बणिजी विया लानत जा खारा छितनि ते टंगिया पिया आहिनि सॼी दुनिया जा बदमाश शीशियुनि जे अंदरि ऐं असांजे नियाणियुनि जे घरनि जे अॾो वेठा अखियुनि जे अॾु वेठा
सॼो ॾींहुं गुज़री वियो निमाज़ कोन्हे। हिन साईं खां पुछिया कयो साईं हिन पुराणी जाती वारनि खे ॿुधाए त निमाज़ जे बारे में छा थो चवीं, पोइ क़ुर पढ़ां। अञा वॾे आवाज़ ओलटी सी पारो तो पढ़ा, सूरत मुज़म्मिल जी आयत तो पढ़ा, कुरान जा दीवाना ॾाढे चो सुभान अल्लाह। अञा भी वॾे आवाज़ कुरान में फरमातो वाक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात व अक़रिज़ुल्लाह कर्ज़न हसना। कुरान जिन खे वणे भई त कणे जो सुभान अल्लाह। अल्लाह जी इन्ही आयत में ॿुधायो वाक़ीमुस्सलात ऐं क़ाइम कयो निमाज़। केर पियो चवे? कुरान कंहिंजो किताब आहे, कंहिंजो? केर पियो चवे? वाक़ीमुस्सलात ऐं क़ाइम कयो निमाज़ ऐं ॾियो ज़कात वक़रिज़ुल्लाह कर्ज़न हसना। अवां में केरु आहे जेको मां ख़ुदा खे इहो सोनो कर्ज़ ॾे? वॾे आवाज़ सां तव्हांखे हथ ॾिनमि, तव्हां लख, तव्हां खां लख वरितुमि, तव्हांखे अखियूं ॾिनमि, मां ख़ुदा तव्हां खां किरोड़ वरिता, छा तव्हां मां रब खे ॾिनो? मां अल्लाह जेके बि अव्हां ते नेमतूं कयूं आहिनि उन नेमतुनि ते निहारियो बाना। तव्हां हथनि जी क़ीमत मूंखे कहिड़ी ॾिनी? तव्हां ज़बान जी क़ीमत मूंखे कहिड़ी ॾिनी? वेंदा आहियो शहर में गाॾी वठण त ॾींदा हो न पैसा, सामान वठण वेंदा हो, जिस्म ढकण जे लाइ लिबास वठंदा हो, पैसा ॾींदा हो या मुफ़्त में ॾींदा अथव? वञो वञी जिस्म ढक। पेरनि में पाइण जे लाइ जुती वठंदा हो, वञ हीअ जुती वञी पाए मुंहिंजे तरफ़ां, या मुफ़्त में ॾींदा आहिनि? जुतियूं वरितई पैसा भरियई, जिस्म ढकण जे लाइ लिबास वरितई पैसा भरियई, खाइण पीअण जे लाइ शयूं वरितई पैसा भरी। रब चयो ज़बान ॾिनी थमाए, मां ख़ुदा खे छा ॾिनो अथई? हथ ॾिना माए पेर, मां ख़ुदा तोखां छा वरितो? बाना जेके नेमतूं ॾिनियूं थमाए, ज़बान, हथनि जूं नेमतूं, अबे अम्मा जहिड़ियूं नेमतूं, पाणी पियारियां, खीर, माखियूं, मिस्री, मां अल्लाह जे आॾो सुबुह शाम 5 वक़्त निमाज़ जी पाबंदी कर त तो मुंहिंजे नेमतुनि ते शुक्र कयो। वॾे आवाज़ सॼो ॾींहुं गुज़री वेंदो आहे, उभरंदो आहे सिज, शाम जो लही वेंदो आहे, न उभरंदड़ सिज ते तव्हां निहारियो, न लहंदड़ सिज ते तव्हांजी नज़र आहे। हयाती जे हेॾे निहारियो, ज़िंदगी जे चिराग जो तेल खुटंदो थो वञे कन जा मुने, पर हे बेनमाज़ी थी लॾींदा पिया वञनि। अल्लाह अकबर। अॼु जेके वेठा हो ॿाहूं तो ॿधाऊं, पुरानी जादी वारनि खे दिलि जे दर्द सां पैगाम ॼणायो आहे, ख़ुदारा 5 वक़्त निमाज़ जी पाबंदी कयो। निमाज़ खां सवाइ कुझु कोन, निमाज़ खां सवाइ हुसैन कोन मिलंदो। बेनमाज़ी मुंहिंजे आॾो न चवे त आउं हुसैनी आहियां, लड़ंदो मांस, मां विढ़ंदो मांस, आउं हुसैनी आहियां, हुसैनी मां आहियां। बेनमाज़ी मुंहिंजे आॾो न चवे त मां हैदरी आहियां, मां हैदरी आहियां। छो त अली साईं वटि ॾाढ़ी हुई, ॾाढ़ी असां वटि आहे। अली वटि पटको हो, पटको असां वटि आहे। अली वटि क़ुरान हो, क़ुरान असां वटि आहे। अली वटि निमाज़ ही, निमाज़ असां वटि आहे। कसम तई ख़ुदा जो उथी बि ॿुधाए त तो वटि अलीअ जो कहिड़ो सामान आहे? तो वटि अलीअ जो सामान? तोखे न उलथे जी ख़बर, न उभरे जी ख़बर, तो आशिक़ आहीं अलीअ जो? जे हज़रत अलीअ जो हुजे हा ऐं बेनमाज़ी अलीअ जे आॾो अची चवनि हा त असीं तुंहिंजा आहियूं, बाहि में साराए वहा, जा ॻाल्हि ग़लति थो कयां? ॾुख सां चवणो थो पए, वाणिया बि निमाज़ न पढ़नि, मुस्लमान बि निमाज़ न पढ़नि, ओॾ बि निमाज़ न पढ़े, मुस्लमान बि निमाज़ न पढ़े, जंडाड़ो भील बागड़ी बि निमाज़ न पढ़े, तूं बि निमाज़ न पढ़ी, भील बागड़ी बि ॾाढ़ी न रखे, तूं बि ॾाढ़ी न रखी, त पोइ तो में हुन में कहिड़ो फर्क़ु? बागड़ी मस्जिद में ईंदो, ॻाल्हायो ॻाल्हायो, बा
मस्जिद में अचण गुनाह जो कम आहे न, गुनाह जो कम। मस्जिद में अचण गुनाह सवाब सवाब आहे न। वो बागड़ी के चवनि बाबा सवाब आहे छा? बागड़ी के जवाब मस्जिद में अचण सवाब जो कम आहे। हेॾे हेॾे निहारे मुंडे। बागड़ी ने तोखे चए तूं मस्जिद में वेंदो वहीं, पोइ दाढ़ी रखण सवाब गुनाह। अल्लाह जे हुजूर में ॻाल्हाए बाबा, अल्लाह जे घर में वेठा हो न, अल्लाह हाज़ुर नाज़ुर आहे, मलाइका लिखनि पिया सवाब। दाढ़ी रखण सवाब गुनाह सवाब आहे न। पोइ भी लॻे चयो दाढ़ी रखो सवाब जो कमु आहे, रखंदो? भील तोखे चए ठीकु आहे, तूं चवे थो दाढ़ी रखण सवाब आहे, तूं बि रखो न, पोइ छा जवाबु ॾींदेसि? तवजो आहे बा? निमाज़ पढ़ण सवाब गुनाह सवाब आहे न, तवजो आहे? निमाज़ पढ़ण बागड़ी खे चयो निमाज़ पढ़ण सवाब जो कमु अथई, तोखे जॾहिं तूं पढ़ंदो आहीं पोइ छा चवंदे? तवजो आहे बा? सम्झो पिया मां किथे पियो ॻाल्हायां? उमिरो हज करणु सवाब गुनाह। सम्झाए वञी ॾेढ खे, ठकुर खे, वाणीअ खे, चे पैसा जाम पिया थी हली उमिरो करे अच, तोखे चवनि तूं वियो आहीं, तूं बि त पैसे वारो आहीं, तो अॼु उमिरो कयो आहे। क़ुरान जो पढ़णु सुन्नत, ॿुधणु फर्ज़, क़ुरान ॿुधणु सवाब गुनाह, क़ुरान जो पढ़णु सवाब गुनाह। पोइ हिंदुअ खे चयो, बागड़ी खे चयो हले हली क़ुरान ॿुध, तोखे जॾहिं तूं ॿुधंदो आहीं? बागड़नि जे घर में रामा पीर जूं तस्वीरूं, जय श्री राम जूं तस्वीरूं, साईं नाथ जूं तस्वीरूं, महाकाली देवी शेरावाली मां जूं तस्वीरूं लॻियूं पयूं आहिनि हिंदुनि जे घर में। ए तस्वीरूं हणणु सवाब गुनाह चयो ॾाढे। पोइ बागड़ी खे चइबो भई तस्वीरूं त लाए, ही शेरावाली मां, महाकाली देवी, कालका देवी, गुरुनाथ, साईं नाथ, ए तस्वीरूं लाए। तोखे त जॾहिं तूं जो कलंदर जूं तस्वीरूं ठाहे वञे वेठो आहीं, तूं जो अली साईं जूं तस्वीरूं ठाहे घरनि में वेठो आहीं, तूं जो लाल शहबाज जूं तस्वीरूं ठाहे, असांजे घर में तस्वीरूं कोन्हे। अॼु जेके तस्वीरूं ठाहियूं अथनि कसम अथव ख़ुदा जो इहो हो अली। किथे पियो यहूदी विढ़े, किथे पियो अंग्रेज विढ़े कमीणो, इहो अली हो। ॾाढ़ी अली साईं खे एतिरी ई, हे जेका तस्वीर अली साईं जी ठाही अथनि, ॾाढ़ी कटी पई आहे। अली साईं ॾाढ़ी कटींदो हो। अरे तव्हांखे ख़बर आहे अलीअ जी? अलीअ जे ज़माने था चवनि, जे माण्हू था चवनि अलीअ खे एतिरी ॾाढ़ी जो सीनू भरियो पियो हो। अरब हो अली, अरब सकरन जो कोन हो अली, काज़ियम जो कोन हो, मैं खाने वारो कोन हो, भंग वारो कोन हो अली, अरब हो अली, अरबी ॻाल्हाईंदो हो अली, हाफ़िज़ हो क़ुरान जो, आलिम हो क़ुरान जो अली, कारी हो क़ुरान जो अली। ही माण्हुनि लाइ केॾा केस पेर रखियो आहे। केरु सम्झाए? अछूं ॾाढ़ियूं थी वयूं जमायत खे वाइदो करे करे। जॻह ग़लति थो कयां। वाणिया वेंदा आहिनि, हिननि जे मंदरनि में बुत पिया आहिनि, बुतनि खे वञी सजदा कंदा आहिनि, सवाब गुनाह? सभु ॻाल्हायो गुनाह। वाणियुनि खे चयो बाबा सजदो अलाह खे कयो, बुतनि खे त न कयो। वाणिया था चवंदा तव्हांजो क़बर, तव्हांजा माण्हू जो क़बरनि जा पिया सजदा कनि, कहिड़ो जवाबु ॾियूं असीं? कनि त तव्हां असांजो झुकाए छॾियो आहे, असीं वाणियुनि सां नथा ॻाल्हाए सघूं। मौलवी अब्दुल जब्बार कोन ॻाल्हाए सघंदासीं। असीं बुतनि खे सजदा कयूं त जन्नत में वेंदासीं। वाणिया था चवनि ऐं तव्हांजा क़बरनि खे सजदा कनि जन्नत में वेंदा। असीं साईं नाथ, गुरु नाथ जी तस्वीर जी पूॼा कयूं, असीं जन्नत में वेंदासीं। तव्हांजा हथ जूं तस्वीरूं पीराने पीर जूं, अलीअ जूं, इमाम हसन हुसैन जूं, असगर सोने जूं ठाहे वेठा, तव्हांजा जन्नत में वेंदा।
असी नमाज कुरान का परे आहियूं असी जहन्नम में वेंदासीं तहां मुसलमान नमाज कुरान का परे ओहे जन्नत में वेंदा वाणिया था चल फर्क ही आ हम खड़ी को पूजते हैं चाहता चल खड़ी माना बीठल सिद्धि चो वाणी तो चे हम खड़ी को पूजते हैं और तुम्हारे ये मुसलमान पड़ी को पूजते हैं चाहता चल हम खड़ी को पूजते हैं और ये मुसलमान पड़ी को पूजते हैं यानी जेके कबरूं जमीन ते हन तभी उन्हनि जे आॾो सजदो कंदा हो असां सिद्धियूं जेके सॼियूं मूर्तियूं असीं उन्हनि जे आॾो सजदा कंदा आहियूं कोई फ़र्क़ु कोन्हे अॼु दिलि जे दर्द सां पैगाम ॼण आयो आहियां पुरानी यादी वारा ही क़ुरान सीने सां लाइ थो चवां असीं तव्हांजा सजण आहियूं हमदर्द आहियूं मैदान मशर में मां गवाह थींदुसि तव्हां ते रब पुरानी यादी वारनि खे तुंहिंजो क़ुरान सीने सां लाइ हक़ जो रस्तो ॿुधायमि न वठंदा हिदायत तुंहिंजे हथ ते आहे कंहिंजे हथ में हिदायत वॾे आवाज़ सां नूह नबी थो चए त पुट बचे बचो बेड़े ते बिही बि सॾ करे बा ॿुॾी वेंदे इन मुशरिकनि जी पचर छॾ बा मूंसां बेड़े ते अमन जे बेड़े ते सवार थी रड़ियूं कंदो रहियो नूह नबी पोइ बचाए सघियुसि ज़ाल बचाई अल्लाह फरमा त नूह नबी जे घरवारी ऐं लूत नबी जूं घरवारियूं जेके नाफ़रमान हुयूं जॾहिं मां ख़ुदा जो अज़ाब आयो त नबी उन्हनि खे मुंहिंजे अज़ाब खां बचाए त कोन सघिया पर अज़ाब थोरो हल्को बि कराए कोन सघिया अॼु जेके आया आहियो पुरानी जादी वारा निमाज़ी थींदा वॾे आवाज़ सां ॿाहूं थो ॿधां हे ॿाहूं ॿधी अर्ज़ु कयां मां नौजवाननि खे बि वॾड़नि खे बि अम्मा न्याणी भेण खे बि ॿाहूं ॿधी निमाज़ जो पाबंद बनायो निमाज़ खां सवा कुझु कोन्हे निमाज़ शिफ़ा अथव असांखे माण्हू चवंदा आहिनि चन्ना साहब तुंहिंजा वाइज़ ॿुधंदो आहियां तूं वाइज़ कंदो आहीं त बेनिमाज़ी माण्हू जहनम में वेंदा जहनम को मुलनि जो आहे छा था चवनि जहनम मुलनि जो आहे जहनम मुलनि जो कोन्हे त जन्नत तुंहिंजे पीउ जी आहे जो पढ़ी निमाज़ कोन रखी रोज़ा कोन न मस्जिद में न क़ुरान जे वेझो न अल्लाह जो ज़िक्र ऐं तूं वञी जन्नत में जहनम मुलनि जो कोन्हे त जन्नत तुंहिंजी बि कोन्हे जहनम बि अल्लाह जो जन्नत बि अल्लाह जी पर मूं ते कावड़ न कर अब्दुल जब्बार भट्टी ते हमादुल्ला मौलाना ते अल्लाह बख्श मौलाना ते कावड़ न कर जे अथई दम त हिन ते कावड़ कर हा न अथई ताक़त हिन सां मुक़ाबिलो कर मां नथो चवां ही साईं थो चवे त बेनमाज़ी जहन्नम में वेंदा चो वॾे आवाज़ सां पढ़ा क़ुरान अञा वॾे आवाज़ सां सुभाणे जो त क़ुरान पढ़ा बुलंद आवाज़ सां 29 सिपारो तो पढ़ा सूरत मुदस्सिर जी आयत तो पढ़ा जिन आयतुनि में अल्लाह जी बेनमाज़नि जो मंज़र बयान कयो क़ुरान में फरमाई क़यामत क़ाइम थींदी ओ जे न्यारे जन्नती जन्नत में वेंदा जन्नमी जन्नम में वेंदा जन्नम हेठा जन्नत मथे आ तरे जन्नती जन्नत जे दरनि मां निहारींदा ये जन्नम ने रत जा गोड़ा वाए जो दोज़ख में पिया वञनि तरे अल्लाह जी क़ुरान में यो मंज़र बयान फरमायो आहे क़ुरान फरमायो जन्नती पुछा कंदा जन्नम ने खां अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर छा तो कणी जो क़ुरान सचो आहे अञा वॾे आवाज़ क़ुरान में फरमाए जने जन्नती पुछा कंदा जन्नम खां मां सलककुम फी सकर छाजे करे जन्नम में आयो या जाए तांजी ॾिठल बि नहीं दुनिया में वहां जा बंगला हुया मारियूं हुयूं सदारत बाज़ार त वारियूं कुर्सियूं हुयूं
और नरम गरम बिस्तरन ते सुमना वारा मां सलककुम फी सकर शाजे करे जन्नत में आयो। कुरान तो फरमाए ओ जन्नमी जवाब ॾींदा जन्नतन खे चवंदा कालू लम नकु मिनल मुसल्लीन। कुरान फरमाए तो जन्नमी जवाब ॾींदा त दुनिया में असां नमाज कान पढ़ी बेनमाजी हासे रांदो नमाज ते मस्करियूं कंदा हासे। नमाज असां दुनिया में न पढ़ी वही होटलुनि में ओताकुनि में जिंदगी गुजरी मेलन मलाइखड़नि में जिंदगी गुजरी बेनमाजी हासे। अॼु ख़बर पई जॾहिं दर दोज़ख जा खुली में ॼान। अल्लाह अकबर। मलाइकनि खे रब हुकुम कंदो जनम जा 19 दारोगा हुन। जनम जे हिकिड़े दारोग खे एॾी ताक़त हेॾे आसम सॼे हेॾे ॾियारियो रोए ज़मीन जे माण्हुनि जी ताक़त। होरे रसूल फरमाए त जनम जो हिकु दारोगो अल्लाह कन जा मुड़े बेनमाज़ी खाइण जे लाइ घुरंदा। अल्लाह जी क़ुरान में सम्झायो। क़ुरान जिन खे वणे ॾाढे जो सुभान अल्लाह। कुरान फरमाए तो लाकिलून मिन शजरिन मिन ज़क्कूम। बड़ी आवाज सा कुरान फरमाए तो बेनमाज़ी जन्म में खाइण जे लाइ घुरंदा। अल्लाह फरमाए मलाइको तू हर जो वण खुराक ॾियो। रब पीऊं छा? रब फरमाए मलाइको जनमनि जी पूई ऐं जनमनि जो कारो कढ़ियल रत हिन बेनमाज़नि खे ॾियो। कीअं ते दुनिया में शरबत पियारिया मान, कीअं पे दुनिया में खीर पियारिया मान, कीअं पे दुनिया में माखियूं खारायूं मान, कीअं ते मानियूं मेवा खाराया मान। क़दुरु न कयूं मलाइको हाणे दोज़ख में आया हिननि खे तूअर जो वण खुराक ॾियो। जनम जी रत पूई जा भरे प्याला प्यारियो न। अल्लाह बचाइणो अथव पाण खे दोज़ख खां त नंढा वॾा सभु निमाज़ी थियो। थींदव निमाज़ी ख़ुदा जो कसम। हेॾे ॾियारे मुड़े हज़रत इमाम अहमद बिन हंबल सब जो सुभान अल्लाह। हज़रत इमाम अहमद बिन हंबल वक़्त जो इमाम थी गुज़रियो आहे। हेॾे ॾियारे मुड़े वक़्त जो इमाम हज़ारे उन जा मुरीद हुया। आलिमन जो उस्ताद हुयो। उन जी धीउ कुरान जी हाफ़िज़ा भी हुई आलिमा भी हुई। शादी थी इन बुज़ुर्ग जे धीउ जी शादी जी पहिरीं रात आहे। सस दरवाजे ते आई। केर? सस। हेॾे ॾियारियो अम्मा जल्दी कर सॼो घर माइनि सां भरिजी वियो आहे। वञी करे बुज़ुर्ग जे धीउ जी ज़ियारत करे अचो। हज़रत अहमद बिन हंबल जी धीउ थी चए पंहिंजे ससु खे चए मुंहिंजी अम्मा जेके बि मायूं आयूं आहिनि अवल सारनि मायुनि में ऐलान कर त का बेनमाज़ी माई मूंखे हथ बि न ॾे पर का बेनमाज़ी माई पंहिंजो पाण मुंहिंजे आॾो ज़ाहिर बि न करे। अॼु ॾींहं ताईं अहमद बिन हंबल जी धीउ अल्लाह जो कसम खयो थी चवां त मूं अॼु ॾींहं ताईं बेनमाज़ी औरत जी शिकिल न ॾिठी आहे न मूं बेनमाज़ी औरत खे हथ ॾिनो आहे। हज़रत अहमद अली लाहौरी सॼी ज़िंदगी बेनमाज़ी हथ जो पाणी न पीतई। इहे बि बुज़ुर्ग थी गुज़रिया आहिनि न। बणा हिते निमाज़ न थी वञे। 24 कलाक रात ॾींहं में हल 5 ई निमाज़ूं भला कलाक रब फरमाए 23 कलाक तुंहिंजा हिकिड़ो कलाक त मूंखे ॾे। इहा ॻाल्हि ग़लति थो कयां। अल्लाह ही उहो महीनो अथई ऐं निमाज़ उहो अमल आहे जो मेराज वारी राति सुणे रसूल खे रब मथे घुराए रूबरू तोहफ़े में निमाज़ ॾिनी। अञा वॾे आवाज़ सां बुलंद आवाज़ सां अल्लाह अकबर। केजातुल्लाह कुरान मजीद में निमाज़ जे बारे में अब असांखे हीअं बि सम्झायो। सुभान अल्लाह त चयो। निंड बि खयो थी वञे उबासियूं ॿई त जो सुभान अल्लाह। अॼु मां सवेर आयो आहे न त मुंहिंजे नाले चंदा ओसदुल्ला खोड़ो चवंदो न जमायत खे छो त मौली गुलाम यासीन खां तारीख़ वठो राति जो 3 बजे ईंदो आहे। वरी अॼु मां सवेर आयो आहियां जमायत कुझु सुस्तीअ सां आई आहे हा न। चयो सुस्ती ख़त्म कंदा ते चुस्त थींदासीं।
अञा वॾे आवाज़ सां कुरान में फरमा तो अक़ीमुस्सलात व आतुज़्ज़कात। अञा वॾे आवाज़ सां बुलंद बुलंद आवाज़ सां जो सुभान अल्लाह। वक़ीमुस्सलात व आतुज़्ज़कात वरकऊ मअर्राकीन। अञा भी वॾे आवाज़ सां वरी